बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिनवट जूं हेडलाइंस। सखर में हथियारबंदनि जनाज़े नमाज़ पढ़ण बाद घर वींदड़ आपका सिंध जे सदर मुराद अली चाचड़ के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। आबाद थाणे जी हद अखूवत नगर वारे इलाइक़े में हथियारबंदनि मस्जिद ॿाहिरां गोलियूं हणी आपका सिंध जे सदर ऐं डीओ जैकबाबाद जे अकाउंटेंट मुराद अली चाचड़ के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त जवाबदार मौक़े तां फरार थी वियो। मक़तूल जे भाउ कुराड़ो चाचड़ जो चवणु आहे त गोल मस्जिद भरिसां भाउ मुराद अली चाचड़ फौत थी वियल वास्तेदार जी जनाज़े नमाज़ अदा करण बाद घर पे वियो त हथियारबंदनि खेसि क़त्ल कयो आहे, जॾहिं त आबाद थाणे जे SHO शौकत आरई ॿुधायो त मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे आपका सिंध जे सदर के क़त्ल कयो आहे। वाक़ियो पुरानी दुश्मनी तां पेश आयो आहे। मुराद अली चाचड़ असल कंदकोट जे ॻोठ बहादुर खान जो रहवासी ऐं सखर जी गोल मस्जिद भरिसां रहंदो। मौलादात थाणे जी हद ॻोठ अली शेर जखराणी में जवाबदार मुड़िस कारें तोहमत मड़ी पंहिंजी ज़ाल 3 वरनि जी सुकरां ऐं पाड़ेसिरी 40 वरनि जे जबल खान जखराणी खे संदसि मासूम पुट ॾाढो बेदर्दी सां बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जी भेण अस्पताल में सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असीं जवाबदार जा हारी आहियूं ऐं हुन मुंहिंजे भाउ खे कम बहाने सॾाए संदसि मासूम पुट ॾाढो बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। होॾां पुलिस मूजिबि जवाबदार फरार आहे, संदसि ॻोल्हा करे रहिया। थुलवेझो बाईपास से ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 16 वरनि जो हसनैन मुआविया सरकी फौत, ॿ ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। नौशेरो फेरोज़ जे इलाइक़े ॻोठ अब्दुल करीम भुट में फायरिंग जे नतीजे में चाचो ऐं भाइटियो क़त्ल। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ भुट बिरादरी पारां नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो सोलंगी ऐं भुट बिरादरी जे विच में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। पुलिस इलाइक़े में पैदा थियल छिकताण ते ज़ाब्तो आणण लाइ चौकी क़ाइमु करे छॾी, जॾहिं त DSP पारां जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराइण बाद धरणो ख़त्म कयो। कानपुर वेझो रहीमाबाद थाणे जी हद ॻोठ लाल ॾिनो पहोड़ में पहोड़ बिरादरी जी 2 घुरिन में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो, गोलियूं लॻण सबबि सोहारो पहोड़ क़त्ल, संदसि भाउ शहज़ाद ज़ख़्मी। इत्तला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खानपुर अस्पताल खणाए आई। पोस्टमार्टम बाद लाश वारिसनि हवाले। मुतासिर धुर जे ग़ुलाम मुस्तफ़ा पहोड़ जो चवणु हो त इमाम दीन, ग़ुलाम अकबर ऐं ग़ुलाम नबी पारां असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे, जंहिं ते हर काहे रहिया हुआ खेनि मना कयोसीं त जवाबदारनि असां मथां हमिलो करे। ठेकराटो वेझो भट्ठे ते कमु कंदड़ 21 वरनि जी औरत आरती ओड आपघात करे छॾियो। वारिसनि मूजिबि सुबुह सवेरे उथियासीं त आरती जो कमरे अंदरि पखे सां टंगियल लाश हथ आयो, जॾहिं त इन दौरान असांजे घर में का बि अणवणंदड़ ॻाल्हि बि नाहे थी। पोस्टमार्टम बाद लाश वारिसनि। सिंध सरकार पारां पुलिस ट्रेनिंग सेंटर ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल में मुलविस अॻूणे DIG शाहिद हयात जो नालो रखण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जैकबाबाद में ज़िलई सदर नदीम अहमद कुरैशी, नूर मोहम्मद मंजू, अब्दुल समी सूमरो, सैयद इनाम शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। शादात कोट में शहीद भुट्टो कारकुननि पारां मुनीर अहमद ऐं वज़ीर अली खोसो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो हयो। गड़ी खैरो में भी शहीद भुट्टो कारकुननि पारां मोहम्मद नवाज़ उमरानी, मोहम्मद आरिफ उमरानी, कामरेड जावेद लगारी, माशूक अली बिरोई, मामा आशिक लगारी, इरफान अली लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। ॾहरकी में ज़िलई अॻवान अली नवाज़ सिपियो, शेर मोहम्मद चाचड़, नज़ीर अहमद कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। गवर्नर सिंध इमरान इस्माइल पारां कोरोना ख़िलाफ़ फ्रंट लाइन ते पंहिंजा फ़र्ज़ अदा कंदड़ सिहत खाते जे अमले लाइ उमानियल मास्क, सैनिटाइज़र्स ऐं हिफ़ाज़ती किट PTI अॻवान ऐं शहरी इतिहाद जे सदर मोहम्मद अकरम अबड़ो पारां डायरेक्टर जिम्स अब्दुल वाहिद टगर हवाले कया। मसू बुरगड़ी में वाणकी वासिन जो ज़मींदार जे ज़ुल्म ख़िलाफ़ कामरेड मुज़फ़र लगारी, कामरेड फरीद लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त असीं ज़मींदार इस्लाम नबी वटि गुज़िरियल 4 पीढ़ियुनि खां आरपो कंदा पिया अचूं। बग़ैर हिसाब ॾियण जे ज़मींदार असांखे निकाली ॾेई छॾी आहे ऐं गुज़िरियल 2 सालनि खां असांजा हक़ बि नथो ॾे, घुर करण ते धमकियूं ॾेई रहियो आहे। ज़ालिम वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो। काज़ी अहमद भरिसां ॻोठ हाशिम राहू में हिकु घर अंदरि चोर दाख़िल थियण तां भाॻिया सुजाग थी पिया। चोर खे पकड़े सख़्त तशद्दुद जो निशानो बणाइण बाद संदसि कन वढे छॾियो ऐं खेसि बेहोशी वारी हालत में पुलिस हवाले करे छॾियो, जंहिंखे इलाज लाइ काज़ी अहमद अस्पताल खां तिबी इमदाद ॾियारण बाद नवाबशाह मुंतकिल कयो वियो। होश में अचण बाद ज़ख़्मी नौजवान जो चवणु हो त इल्ज़ाम कूड़ो आहे, जन मूं मथां हमिलो कयो उन्हनि सां अॻु तकरार हलंदड़ आहे। मसू बुरगड़ी में DSP छलगिरी पारां सीनियर सहाफ़िन फ़हीम बबर, ज़ाकिर लगारी ऐं सलीम मलाह मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ प्रेस क्लब मसू बुरगड़ी में सहाफ़िन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं घुर कई वई त शरीफ़ शहरनि ख़िलाफ़ ऋण ॿारींदड़ DSP खे हटाए सहाफ़िन मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो।
काज़ी अहमद में जीए सिंध क़ौमी मुहाज़ पारां सिंध में धारियनि जी आबादगारी ख़िलाफ़ फ़क़ीर साजन कुंभर, पीर नईम, सिकंदर मलाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त सिंध में रहंदड़ अफ़गानियुनि, बर्मिन ऐं बंगालियुनि समेत रहंदड़ धारियनि खे नेकाली ॾिनी वञे, छाकाणि त धारिया सिंध जे हक़नि ते क़ाबिज़ थींदा पिया वञनि, जेको असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। छछो में गुलामुल्लाह वासिन, ख़ादिम रिंद, कादिर बख्श मेमन ऐं दिलदार समूह अवामी प्रेस क्लब में पहुची। गुलामुल्लाह शहर में क़ाइम एहसास कैश इमरजेंसी प्रोग्राम सेंटर अमले पारां ग़रीबनि जी रक़म मां कटौती करण ख़िलाफ़ शिकायत करण ते रक़म विराईंदड़ सरफराज़ खत्री पारां मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हनि घुर कई त मुस्तहक़िन लाइ आयल रक़म मां कटौती कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांखे मिलंदड़ धमकियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो। तहरीकी में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो के मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ ज़ाहिद मीरानी, अली नवाज़ जलबानी, जाम माशूक समेजो, जमील जलबानी ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त जाम अब्दुल फताह समेजो खे धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो। सिंध में मलाह बिरादरी सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मलाह बिरादरी पारां घारो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घोड़ाबारी, बुहारा ऐं सराहड़ी वाक़िअनि जा जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर। ही हुयूं हेडलाइंस। कोरोना सबबि थियल लॉकडाउन में हर तबिको मुतासिर थियो आहे। गढ़ी खैरो में ख़ानगी स्कूल जे प्रिंसिपल पारां स्कूल बंदि थियण बाद ॾही ऐं लस्सी जो दुकान खोले घर हलाए पियो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गढ़ी खैरो खां अमर सिंधी। कोरोना जी कहरी वबा जिते पूरी दुनिया जी मइशियत खे तबाह करे छॾियो आहे, जिते पूरी दुनिया लुॾी वई आहे, उन तबाहीअ खां असांजो गढ़ी खैरो बि न बची सघियो आहे। ख़ासि करे हितां जो मिडिल क्लास लोअर तबिको जेको आहे उहो त तमामु सख़्तु पीड़ा में आहे ऐं इन पीड़ा खां असांजो हिकिड़ो मोहतरम उस्ताद साईं गुलाम सरवर राजपूत जेको गुज़िरियल 23 सालनि खां गढ़ी खैरो में तालीम जी ख़िदमत करे रहियो आहे, सख़्तु माली बहरान जो शिकार थी वियो। अचो त साणसि थियल ॻाल्हि ॿोल तव्हां अॾो पेश कयूं था त साईं पंहिंजे ज़िंदगीअ जो सफ़र कीअं शुरू कयो ऐं हिन वक़्तु उन जा हालात कीअं आहिनि। जीअं त सभु ॼाणूं था त इन कोरोना वायरस जी कहरी वबा जे करे पूरी दुनिया लॉकडाउन थी वई। ख़ासि करे असां टी दुनिया जे मुल्कनि में इन जूं हालतूं तमामु बदतर आहिनि। उन हालतुनि जे बदतर हुजण जे करे असांजा स्कूल बि जेका उन्हनि 4 महीना 5 महीना थी चुका आहिनि, बंदि पिया आहिनि। शुरू में इहो हुयो त थी सघे त 2 महीने खां बाद असांजा स्कूल खुलनि ऐं असांजो जेको रोज़ी रोटी जेकी आहे इन स्कूल सां वाबस्ता उहा हली निकिरे। पर जॾहिं ॾिठोसीं 2 महीननि खां बाद पोइ इहो ई चाहे पिए त पंहिंजी महिनत सां पंहिंजी जेका का न का शइ खोलिजे जंहिंसां पंहिंजे बचनि जो गुज़ारो करे सघिजे। ऐं उन खे साम्हूं रखंदे मूं पंहिंजे घर जे भिक्स सां ई लस्सी जो कारोबार शुरू कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह उन लस्सी जे कारोबार जे करे मूं जेका पंहिंजे घर जी जेका सर्वाइविंग आहे उहा शुरू कई। ऐं मां कॾहिं तव्हांखे अजीब न लॻो त हिकिड़े स्कूल जा प्रिंसिपल जंहिंजा सवें शागिर्द आला उहिदनि ते हुजनि ऐं उहो जेको आहे घिटीअ में बीही लस्सी खपाए, रेड़ी ते बीही लस्सी खपाए, तव्हांखे अजीब महसूसु न पियो थिए? मुंहिंजो ईमान सदाईं जेको आहे इंसान जी महिनत जी अज़मत ते रहियो आहे। असां ॿारनि खे पढ़ाईंदा रहिया आहियूं त पोरियत जी अज़मत छा आहे, त पोइ पोरियो हे बि उस्तादी पेशो बि हिकिड़ो पोरियो आहे, ॿिया बि पोरिया आहिनि, पोरिया सभु आहिनि। कोई बि पोरियो जेको आहे कंहिं शइ खां घटि कोन्हे। जॾहिं इंसान में इहा हिमत हुजे त हू जेको अहिड़े हालात में मायूस न थिए। ऐं छाकाणि त अल्लाह तबारक व ताला इंसान खे 2 हथ हर चीज़ उनखे ॾिनल आहे ऐं असीं सलामत आहियूं। ऐं जॾहिं असीं सलामत आहियूं त पोइ छो न असां ज़मीन फाड़े पंहिंजो रिज़्क़ हासिल कयूं। हीअ असांजा मोहतरम उस्ताद हुया साईं सरवर राजपूत साहब। ऐं मां सम्झां थो पियो त अॼु जे नौजवाननि जे लाइ असांजो साईं सरवर साहब हिकिड़ो रोल मॉडल आहे, जंहिं इहो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे त जेकॾहिं असां 17 अरिड़हें ग्रेड जा ऑफिसर हुजूं या वॾा माण्हू थी वञूं या कंहिं बि पोस्टुनि ते पुॼूं, पर वक़्तु ऐं हालतुनि जे तहत जेकॾहिं कंहिं क़िस्म जी महिनत करण में वक़्तु अची थो वञे, महिनत करणी थी पए त को बि आर महसूसु न करणु घुरिजे। अॼु जे नौजवाननि लाइ साईं सरवर राजपूत हिकिड़ो रोल मॉडल आहे। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गढ़ी खैरो। ही हुई हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakabnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।